सिंध जे तारीख़ में वॾा वॾा धाड़ेल थी गुज़रिया, लेकिन अॼु असां जंहिं वीडियो में ॻाल्हि कंदासीं जंहिं धाड़ेल जे बारे में, उहो धाड़ेल तमामु अनोखो धाड़ेल हुयो ऐं उन धाड़ेल जो नालो हिंद सिंध में पूरे पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया में उन टाइम में मक़बूल हुयो। ऐं उन धाड़ेल जे बारे में माइरूं पंहिंजे बच्चनि खे चवंदियूं हुयूं त पुट सुम्ही रहे, न त फलाणो धाड़ेल अची वेंदई, पोइ खणी वेंदई अगवा करे, त ॿार रोअण वारो बि चुप करे ऐं सुम्ही रहंदो हुयो। ऐं उन जे बारे में ईअं बि माण्हू चवंदा आहिनि त उहो तमामु हिकु दिलेर धाड़ेल हुयो ऐं कंहिंखां डिॼंदो न हुयो। दोस्तो, अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं परू धाड़ेल जे बारे में, जेको सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो। हालांकि धाड़ेल जो पेशो बिल्कुलु ग़लति आहे, लेकिन परू चांडे जा के अहिड़ा कम कयल हुया, इन जे करे परू चांडे खे हज़ारनि जी तादाद में माण्हू प्यार कंदा हुया ऐं परू चांडे खे पंहिंजो मोहसिन सम्झंदा हुया। दोस्तो, अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं परू चांडियो ऐं जलाल चांडियो पाण में रिश्ते में छा लॻंदा हुया ऐं परू चांडे कीअं जेको आहे सो धाड़ेल जी तरफ़ आयो ऐं कीअं एॾो वॾो धाड़ेल थियो। दोस्तो, परू चांडियो हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदो हुयो ऐं परू चांडे खे उन टाइम जे वॾेरनि तमामु घणो सतायो ऐं पुलिस बि तमामु घणी नाजाइज़ी कंदी हुई, लेकिन परू चांडियो हिकु गैरतमंद शख़्स हुयो। ॿिया माण्हू खोड़ सारा, हर माण्हू गैरतमंद हूंदो आहे, लेकिन घणा माण्हू दरगुज़र करे छॾींदा आहिनि, लेकिन परू चांडे दरगुज़र न कयो। परू चांडे पंहिंजा हथियार खयां ऐं परे चांडियो इहो सोचियो त मां जेको आहे सो ईअं चिचलाए मरण खां बहितर आहे त हिकिड़े दफ़ा हिकु गोलीअ सां मरी वञा त बहितर आहे, लेकिन मां हिननि ज़ालिमनि जे अॻियां पंहिंजो सर न झुकाईंदुसि। त दोस्तो, परू चांडियो हिकु बहितरीनु ऐं वॾो धाड़ेल हुयो उन टाइम में ऐं परू चांडियो हमेशह वॾा धाड़ा हणंदो हुयो ऐं ग़रीबनि जी अची मदद कंदो हुयो। दोस्तो, परू चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में कंहिं बि मज़लूम ऐं कंहिं बि औरत खे पंहिंजे जेको आहे सो ज़ुल्म जो निशानो न बणायो ऐं परू चांडियो बलोचिस्तान, पंजाब ऐं पूरे पाकिस्तान में चोरियूं कंदो हुयो, लेकिन परू चांडे कंहिं बि मज़लूम खे सतायो कोन, कंहिं बि ग़रीब खे तंग न कई। परू चांडियो हमेशह वॾा माण्हू फिरंदो हुयो। हालांकि जेको असां वीडियो जे आगाज़ में बि चई चुका हुआसीं ऐं हिन वक़्तु बि तव्हांखे ॿुधायूं था त इहो पेशो सरासर ग़लति आहे ऐं गैर इख़लाक़ी ऐं गैर शरई कम आहिनि इहे, लेकिन पोइ बि परू चांडे ग़रीबनि जो अहसासु कयो ऐं ग़रीबनि खे जेको आहे सो वॾनि जेके डीलर हूंदा हुया, वॾेरा हूंदा हुया, वॾा माण्हू ज़ालिम हूंदा हुया, उन्हनि खां धाड़ा हणी ग़रीबनि जी मदद कंदो हुयो। दोस्तो, हिकु न्यू सैदाबाद वटि हिकु बस स्टॉप हुयो, जिथे समन जी तादाद में माण्हू पंहिंजे ॻोठनि जी तरफ़ रवाना थींदा हुया, त उते हिकु क्लिंडर भॼंदो आयो, पंहिंजी गाॾीअ में हकल कई त बाबा हिते धाड़ेल अची चुका आहिनि, फुर पई हले, महिरबानी करे को बि मुज़ाहमत न करे, न त मारिजी वेंदो, उन जो पंहिंजो ज़िमो हूंदो। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां क्लिंडर चई करे अञा लथो हेठि त धाड़ेल ॾिठऊं त हिकिड़ो बुट लॻल ऐं सरकारी वर्दी पातल हिकिड़ो बिंदरो शख़्स हथियार हथ में खणी बस ते चढ़ी आयो। त जॾहिं बस ते चढ़ी आयो त बस वारनि खे हथियार सिधा करे चयूं त बाबा बटूअ में जेका कुझु अथव, या जंहिं औरत वटि वाला पातल आहिनि या को सोन पातल आहे, लाहे करे हिन पोतड़े में जेको आहे सो रखो, न त ॿी सूरत में हिन गोलीअ जो निशानो बणिबो। त अहिड़े तरीक़े सां सभिनीनि खां फुरे करे जॾहिं हिकु औरत वटि आयो त औरत दांह करे जेको आहे सो पंहिंजा कंगण लाहे ॾिना त छा परू चांडियो सिंध में मरी चुको आहे। परू चांडे जो मां वॾो नालो ॿुधो हुयो त परू चांडियो औरतनि खे ऐं जेको आहे सो मज़लूमनि खे न फुरींदो आहे, त पोइ छा परू चांडियो हिन सिंध में मरी चुको आहे। उन टाइम में परी चांडियो करे छॾींदा हुया परी, त छा परी चांडियो मरी चुको आहे। त उन शख़्स जीअं इहो हकल ॾिनो त ॿिए सूरत में वरी ॿिए पासे खां हिकिड़ो बिंदरो शख़्स चढ़ियो, उन शख़्स हकल करे चयो त न भेण, परू चांडियो मरियो मोह कोन्हे, परू चांडियो हे तुंहिंजे आॾो बीठल आहे। त पोइ उन औरत रोई करे परू चांडे खे दांह ॾिनी त परू चांडिया, तो कंहिं औरत खे कॾहिं बि न फुरियो, असां तुंहिंजा वॾा किस्सा ऐं कहाणियूं ॿुधियासीं त हे कहिड़ा धाड़ेल तव्हां थी आहियो जो हिन वक़्तु औरतनि खां बि नथा पढ़ो
त हुन पंहिंजे साथीअ खे सॾु कयो परू चांडे त चई हेॾे आहे जेको बि सामान हुयो सभु हिननि खे मोटाए ॾे। त परू चांडे उन औरत खे चयो त जीअं कबीले में कुझु लूसी माण्हू भड़वा माण्हू हूंदा आहिनि त अहिड़े तरीक़े सां असांजे हिकु गेंग में ऐं असांजे बि हिन जेको आहे सो टोले में हिकिड़ा लूसी माण्हू आहिनि, माफ़ु कजां भेण। ऐं अजरक पंहिंजो लाहे करे उन औरत खे मथे ते ॾेई जीअं गाॾीअ खां हेठि लथो त कुझु ठकान जा आवाज़ ॿुधण में आया त सभई परेशान थी विया गाॾी में वेठल माण्हू त भेणा छा माजरो थियो। जॾहिं क्लिंडर मथां लही करे हेठि बस ते चढ़ियो त क्लिंडर खां माण्हुनि पुछा कयो त क्लिंडर चयो त हे जेको शख़्स वञे पियो उन पंहिंजे साथीअ खे गोलियूं हणी मारे छॾियो। त दोस्तो परू चांडे उन पंहिंजे धाड़ेल साथीअ खे गोलियूं हणी मारे छॾी जे उहो जेको आहे सो धाड़ेल औरत जा वाला लहराया ऐं औरत खां फुर कई। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां परू चांडे जा किसा ऐं कहाणियूं सिंध में तमामु घणियूं मक़बूल आहिनि ऐं परू चांडियो हिकु गैरतमंद इंसानु हूंदो हुयो। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।